दोस्तों जीअं त तव्हांखे ख़बर आहे त ॿ टे ॾींहं पहिरियों सवात में हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो जंहिंमें हिकिड़े ख़ानदान जा अरिड़हं माण्हू अजल जो शिकार थी विया। हिकिड़ो रेलो अचे थो ऐं हिकिड़ी फैमिली हिकिड़ो ख़ानदान जेको हुते फ़ोटोज़ कढे थो पियो उहो उन रेले में फासी पवे थो ऐं पोइ माण्हू फ़ोन कंदा रहनि था गवर्नमेंट खे ऐं सिक्योरिटी इदारनि खे ऐं रेस्क्यू इदारनि खे, पर को बि माण्हू नथो पहुचे ऐं उहे वीचारा लुड़ी वञनि था। अक्सर करे तव्हां ॿुधो हूंदो भई गवर्नमेंट जी नाअहली आहे, असांजो बजट आहे, गवर्नमेंट जो कारो मुंहुं आहे फलाणो। हाणे इहे सभु शयूं फज़ूल आहिनि मुंहिंजे हिसाब सां, छो जो गवर्नमेंट खे जेकॾहिं परवाह हुजे हा त हर साल इहो वाक़िया न थियनि हा। तव्हां ॾिसो न, नोट कयो, को बि दुनिया में वाक़ियो थींदो आहे सुधरियल मुल्कनि में जेकॾहिं ॻाल्हि कयूं त हू 5 मिंटनि में रेस्क्यू ऑपरेशन्स पहुची वेंदा आहिनि तव्हां वटि। ऐं असां वटि हिते माना उनजो रीज़न इहो आहे, उनजो सबबु इहो आहे त असांजी जेके आम माण्हू आहिनि उन्हनि जी ज़िंदगी जी का बि वैल्यू कोन्हे उन्हनि सियासतदाननि वटि, उन्हनि रेस्क्यू इदारनि वटि, उन्हनि स्टेट वटि, उन वटि उन्हनि जे ज़हन में हिकिड़ो आम माण्हू मरी वियो ॼण कुतो मरी वियो। सची ॻाल्हि आहे। अच्छा, इहो थी वियो उन पासे जो। असांजे शहरनि जा हालात ॾिसो, असांजे शहरनि जा जेके निकासी आब जा सिस्टम आहिनि उहे एॾा त नकारा आहिनि जो जॾहिं बि तव्हां ॾिसो न, के बि असांजा वॾा शहर, नंढनि शहरनि खे त लेखियूं नथा पाण। वॾा शहर जीअं कराची आहे, हैदराबाद आहे, मीरपुखास आहे, लड़काणो आहे, शिकारपुर आहे, सखर आहे, इन्हनि सभिनी शहरनि में जेकॾहिं अधु कलाकु वॾो फड़ो वसी पए त माना तव्हां गाॾी कढे कोन था सघो, तव्हां घुमी कोन था सघो ऐं पोल्स किरी था पवनि, माण्हू हज़ारनि जी तादाद में एक्सीडेंट्स थियनि था, बिजली जो करंट लॻण जे करे माण्हू मरी वञनि था। उनजो सबबु इहो आहे त असां वटि जेको प्लैनिंग आहे न गवर्नमेंट जी तरफ़ां, उहो असां रिएक्टिव, बाय नेचर रिएक्टिव क़ौम आहियूं हिकिड़ी। ऐं उहो ट्रिकल डाउन इफेक्ट्स, मतिलबु जेकॾहिं ॻाल्हि कयूं सॼी बहैसियत क़ौम असां माना रिएक्टिव आहियूं। जॾहिं यानी को अहिड़ो इंसिडेंट थींदो आहे पोइ पाण चवंदा यार हाणे जेको आहे न हिनखे मसइलो हल करिणो, हाणे त अब क्या जब चिड़िया चुग गई खेत, हाणे त को फ़ाइदो ई कोन्हे। हाणे मिसाल तौरु तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल आहे, हीअ कैलगरी शहर में आउं वेठो आहियां ऐं हिकिड़ी घिटी आहे इहो। हाणे इन जे भरिसां हीअ ॾिसो तव्हां, हीअ जेको आहे बरसाति जो पाणी कढण जो हिकिड़ो हिते निज़ाम रखियलु आहे सिटी गवर्नमेंट जी तरफ़ां आहे। ऐं जेतिरा बि हिते रोड ऐं घिटियूं, उन्हनि सभिनी में अहिड़े क़िस्म जे तव्हांखे डक्ट नज़र ईंदा, जेतिरी बि बारिश थी पए 5 खां 10 मिंटनि में सॼो पाणी हिन वेल्व जे थ्रू निकिरी वेंदो। हाणे असां वटि मूंखे तव्हां ॿुधायो त जेतिरा बि नवां रोड ठहंदा आहिनि, का बि शइ ठहंदी आहे त अहिड़े क़िस्म जी शयूं तव्हांखे नज़र आयूं न कॾहिं। इवन मुंहिंजे ख़्याल सां कराची में हींअर डिफेंस में कुझु अहिड़ियूं स्ट्रीट्स आहिनि जिन में अहिड़े क़िस्म जा पाणी जा इनखला जा डक्ट ठहियल आहिनि, उन खां अलावा किथे बि मूंखे नज़र कोन थो अचे। ऐं जॾहिं बारिश थी पवंदी आहे त पोइ घोड़ा घोड़ा कंदा हाणे जेको आहे मोटरूं घुराए। अरे भाई, मोटरूं घुराइण जी ज़रूरत ई कोन्हे। हिकिड़ी सिटी ऐं रीजनल प्लानिंग जो पूरो डिपार्टमेंट हूंदो आहे असांजे इंजीनियरिंग यूनिवर्सिटीज़ में, जेके दोस्त महिराण मां पढ़ियल आहिनि या ॿी कंहिं यूनिवर्सिटी मां, तव्हांखे ख़बर हूंदी त सिटी एंड रीजनल प्लानिंग हिकिड़ी पूरी एडवांस में प्लानिंग थींदी आहे। को बि शहर जॾहिं अॾावत थींदी आहे त उन में केबल तव्हांजी रोड जे भरिसां गुज़रंदी, उनजे लाइ हिकिड़ी टनल हूंदी आहे। हिकिड़ो पाणी तव्हांजो जेको बारिश जो बरसाति जो निकिरण जे लाइ उनजे लाइ अलॻि हिकिड़ी टनल हूंदी आहे। असां वटि जॾहिं बि तव्हां नोट कयो, कंहिंखे जेकॾहिं को तार विझणी आहे मिसाल तौरु कंहिं रोड जी, त हू पी जागीर सम्झी खोटी तार विझंदा ऐं उनमें वरी पोइ ॿियूं 2-3 तारियूं टुटी पवंदियूं, वरी पोइ जेको आहे उन तारनि खे रिपेयर करण जे लाइ वरी उनखे खोटींदा। यानी को इंतज़ाम कोन्हे, का शइ कोन्हे, सॼे मुल्क जो इहो कारोबार लॻो पियो आहे। मतलब केतिरियूं शयूं माण्हू घणाए यार। सो इन जे करे मुंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे त तव्हां पंहिंजो ख़्यालु पाण रखो ऐं गवर्नमेंट जे आसिरे ते, इन्हनि जे आसिरे ते न रहो। जेतिरो थी सघे पंहिंजी सेफ्टी, पंहिंजी प्रिकॉशन्स ऐं पंहिंजी जेको हयाती आहे उनजा ज़िम्मेदार, उनजे तव्हांजे घर वारनि जे ज़िम्मेदार तव्हां पाण आहियो। कोशिशि कयो त इन्हनि नॉर्दर्न एरियाज़ में जेकॾहिं तव्हां वञो था त पहिरीं ॻाल्हि इहा तव्हां पाण गाॾी न हलायो, छो जो अहिड़ा काफ़ी वाक़िया थिया आहिनि जॾहिं में असांखे प्रैक्टिस न आहे न, छो जो हिली एरियाज़ जेके हूंदा आहिनि इन्हनि में गाॾी हलाइण जो हिकिड़ो अलॻि टेक्निक हूंदी आहे। सो तव्हां 2-3 हज़ार रुपया कंहिंखे ॾेई छॾियो जेको हुतां जो लोकल ड्राइवर जो, उनजे थ्रू वञो, पंहिंजी गाॾी खणी न वञो। जेकॾहिं वञो बि था त पंहिंजी सेफ्टी जो, पंहिंजी फैमिली जो ॾाढो ख़्यालु रखो, छो जो इहे जेके ड्राई अप थियल हूंदियूं आहिनि नदियूं, मतिलबु सुकल हूंदियूं आहिनि, उहो अचानक सां हलणु शुरू थी वेंदियूं आहिनि इन मुंद में, ख़ासि करे जॾहिं ग्लेशियर ॻरंदा आहिनि। ऐं इहो बि हिकिड़ो अलॻि टॉपिक आहे त भई ग्लोबल वार्मिंग जे करे जेको ग्लेशियर तमामु तेज़ी सां ॻरनि पिया ऐं उहे सभु आहे त हर साल तव्हां ॾिसो त फ्लडिंग थिए थी ऐं उनजे लाइ बि असां वटि माना को बि इंतज़ाम न आहे। हाणे मिसाल तौरु 2-3 साल पहिरीं 2022 में इहो ॿोॾारो थियो, माना असांजे दरिया जा को बंदी न आहिनि, को सेफ्टी न आहे, को बि, यानी सॼो मुल्क अलाह जे आसिरे ते हले पियो, को प्लैनिंग करण लाइ तयारु कोन्हे। ऐं इहो प्लैनिंग थींदी आहे गुज़िरियल जेके माना 11 महीना आहिनि उन्हनि में थींदी आहे। हीअ जेको आख़िरी महीनो जून जुलाई वारो आहे, हिन में त बारिश थी वई। यानी मिसाल तौरु जेके दोस्त ॻोठ में वेठा आहिनि, तव्हां मूंखे ॿुधायो त जॾहिं असां पाण छत ते राॻो कराईंदा आहियूं, गारो जेको पाण जंहिंखे चऊं, उहो गारो जॾहिं बारिश पवंदी आहे त पोइ कराईंदा आहियूं या उनखां 2-टे महीना पहिरीं कराईंदा आहियूं? पहिरीं कराईंदासीं न। का बि जेकॾहिं प्लैनिंग आहे त उहो एडवांस में थींदी या न बारिश करे अब हाणे जेको आहे सो गारो कयो।
भई पोइ त ॾाढी इट्स टू लेट। सो इन जे करे जेके बि इहे शयूं आहिनि तव्हां पंहिंजो ख़्यालु पाण रखो, पंहिंजे हयाती जो, पंहिंजे ॿारनि जो। ऐं जेकर तव्हां ॿियनि जे आसिरे ते ऐं गवर्नमेंट जे आसिरे ते रहंदो त पोइ तव्हां पंहिंजी हयाती विझाईंदो। थैंक यू सो मच। दिस इज़ आफ्ताब रायमो साइनिंग आउट फ्रॉम कैलगरी कैनेडा। जिते हुजे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिंध सलामत, साथ सलामत। थैंक यू। त हीअ आहे ड्रेन, यानी हितां खां सॼो पाणी जेतिरो बि ईंदो आहे गिटी जो उहो हितां खां अंदरि वेंदो आहे। केॾी बरसाति थिए 5 मिंटनि जे अंदरि उहो सॼो पाणी हितां खां निकिरी ईंदो आहे।